ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची खां आवाज़ शेयर कंदासीं। इलेक्शन कमीशन जी मंज़ूरी खां पोइ 8 SSPs जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे मंज़ूरी खां पोइ सिंध पुलिस में 8 SSPs जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। ज़ुबैर नज़ीर शेख खे SSP सखर मुक़ररु कयो वियो आहे। इरफान समे खे CPO रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। SSP बशीर अहमद बिरोही खे कश्मोर में मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त कमर रज़ा जिसकाणी खे SSP जैकबाबाद मुक़ररु कयो वियो आहे। सुहाई अज़ीज़ SSP नौशरो फेरोज़, जॾहिं त रोहिल खोसो SSP बदीन मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे आवाज़ शेयर कंदासीं। कराची खां इलेक्शन कमीशन जी मंज़ूरी खां पोइ 8 SSPs जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। SSP जैकबाबाद कमर रज़ा जिसकाणी खे आवाज़ तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर खां। जी गाज़ी, छा अपडेट्स आहे? जी बिल्कुल, IG सिंध पुलिस के तरफां मुख़्तलिफ़ ज़िलनि में SSP जूं बदिलियूं ऐं मुक़रर जो बाज़ाब्ता हुकुमनामो जारी कियो वियो आहे और असां इलेक्शन कमीशन जी अप्रूवल सां अॼु जेके IG सिंध पुलिस जे तरफां ऑर्डर जारी किया विया आहिनि उनमें साजिद आमिर खे SSP ॾखिण कराची मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त कमर रज़ा जिसकाणी खे SSP जैकबाबाद में मुक़ररु कयो वियो आहे। बशीर बिरोही खे SSP कश्मोर कदकोट ज़िले में मुक़ररु कयो वियो आहे। इन खां अलावा सुहाई अज़ीज़ तालपुर खे SSP नौशरो फेरोज़ मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त ज़ुबैर नज़ीर खे SSP सखर मुक़ररु कयो वियो आहे। उतां इरफान समो खे CPO रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। रोहेल खोसो खे SSP बदीन मुक़ररु कयो वियो आहे। अॼु IG सिंध जे तरफ़ां जारी कयल हुकुमनामे मूजिबि मोहम्मद कलीम खे SSP कंबर शहदाद कोट ऐं सैयद अली असगर खे SSP मटियारी मुक़ररु कयो वियो आहे। त पुलिस जे 8 ज़िलनि जे ऑफिसर्स खे मुक़ररु ऐं बदिली कयो वियो आहे। IG सिंध पुलिस जे तरफ़ां अहिड़ी अप्रूवल इलेक्शन कमीशन खां मिली हुई हफ़्तो अॻु में। अॼु बाज़ाब्ता तौर ते ऑर्डर जारी किया विया आहिनि। जी अच्छा गाज़ी, पीपल्स पार्टी जे अॻवान ऐं सेंट्रल इलेक्शन कमीशन सेल जे इंचार्ज ताज हैदर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान के ख़त लिखी ख़दशनि जो इज़हार पिणु कयो आहे, उनजो छा रद्द अमल आयो आहे? बिल्कुलु अली रज़ा, काल्ह पीपल्स पार्टी इलेक्शन सेल जे इंचार्ज जे तरफ़ां ख़त लिखियो वियो, पर ही छाकाणि त इलेक्शन शेड्यूल अनाउंस थियण खां अॻु में जो IG सिंध पुलिस जे तरफ़ां प्रपोज़ल बदिलण ऐं मुक़ररु जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे वियल हो ऐं हुनजी अप्रूवल जेका आहे उहा शेड्यूल जारी थियण खां पोइ आई, जंहिं ते काल्ह पीपल्स पार्टी जे तरफ़ां बाज़ाब्ता एतिराज़ वारियो वियो हो, पर अॼु IG सिंध पुलिस जे हवाले सां बाज़ाब्ता तौर ते ऑर्डर जारी करे छॾिया आहिनि पुलिस ऑफिसर्स जे मुक़ररु ऐं बदिलनि जा। जी वॾी महिरबानी गाज़ी, इन वारे सां तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ।